मीरपुर बठोरो में मुबैना ज़्यादती जो निशानो बणियल मासूम नींगरी समेत वारसन जो प्रेस क्लब अॻियां एहतजाज। तफ़सील मूजिबि मीरपुर बठोरो में कुछ ॾींहं अॻु मुबैना तौर ज़्यादती जो निशानो बणियल खूरवाह स्टाप वासी मासूम नींगरी शबाना मल्हा जे वालिद लाल बख्श मल्हा मुतासिर नींगरी ऐं घर भातिन समेत सूफ़ी शाह इनायत प्रेस क्लब मीरपुर बठोरो अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरीन पारां न्याणी सां ज़्यादती केस जी कार्रवाई हलाइण ऐं इंसाफ़ फ़राहम करण लाइ सख़्त नारेबाज़ी कई वई। उन्हीअ मौक़े ते मुतासिर ख़ानदान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त नींगरी सां ज़्यादती कंदड़ नौजवान ख़िलाफ़ केस दाख़िल थियण बाद गुज़िरियल ॾींहुं पुलिस टीम जांच लाइ पहुची जाइ वारदात जो मुआइनो कयो। हुन चयो त पुलिस टीम में शामिल अहलकारनि जो रवैयो साणसि इंतिहाई ख़राब हो ऐं पुलिस अमलदारनि पारां असांखे धमकियूं पिणु ॾिनियूं वयूं हुयूं। हुन चयो त जाइ वारदात ते पहुचण ते जवाबदार जे हामिन पारां पुलिस अॻियां सख़्त नतीजा भोगण जूं धमकियूं ॾिनियूं वयूं। हुननि IG सिंध ऐं ॿियनि वस वारनि खां मुतालबो कयो त नोटिस वठी असां ग़रीबनि मज़लूमनि सां इंसाफ़ कयो वञे।